दरिया खान मरी ऐं पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब मुराद शाह बुखारी मोहल्ला ऐं ॻोठ अली खान मरी मोहल्ला जा डिस्पोज़ल मुकम्मल तौर ते नाकारा हुजण करे सभई घर ऐं रस्ता बरसात तोड़े गंदे पाणी में बुॾी विया। पाणी घरनि तोड़े रस्तनि ते बीहण सबब विचड़ंदड़ बीमारियूं पखिड़जण लॻियूं। डिप्टी कमिश्नर नौशेरो फिरोज जे हुक्मनि ते बि पब्लिक हेल्थ इंतजामिया जे कन ते जुए बि न चुरी। दरिया खान मरी जे वार्ड नंबर 4 मुराद शाह बुखारी मोहल्ला ऐं वार्ड नंबर 1 ॻोठ अली खान मरी मोहल्ला में पब्लिक हेल्थ खाते जा डिस्पोज़ल मुकम्मल तौर ते नाकारा हुजण करे बरसात जो पाणी तोड़े मेन गंदे नाले जो पाणी घरनि ऐं रस्तनि ते बीहण सबब रहवासी तोड़े इलाइक़े वासी सख्त परेशान आल आहिनि। रहवासियुनि मंज़ूर अहमद सुमरो, आफ्ताब खासकेली, अब्दुल लतीफ लुंड, अली हसन मरी ऐं ॿियनि सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त वार्ड नंबर 4 मुराद शाह बुखारी मोहल्ला ऐं वार्ड नंबर 1 ॻोठ अली खान मरी मोहल्ला जा डिस्पोज़ल पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर ऐं एसडीजी करप्शन नाअहली ऐं अमलदारनि जी बेध्यानी सबब मुकम्मल तौर ते नाकारा बणियल आहिनि। डिस्पोज़ल चालू कराए रस्तनि में बीठल पाणी निकाल कराए रहवासियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे।